अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमान सी रहा है SS न्यूज़ आऊँ है आयशा सजाद। नाज़ सब खां पहिरियां हिन वक्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। मुल्क के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात, कामोकी में घर की छित किरण सबबि 2 ॿार ऐं औरत फोत थी वई, 5 माण्हू ज़ख़्मी, नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल। गुजरांवाला, सरगोदा, हाफिज़ाबाद, चिन्योट ऐं टोबा टेक सिंह में ॿिए ॾींहुं बि बरसात जारी। मौसमियात खाते मूजिबि पंजाब खां पोइ चौमासे जी बरसात सिंध जो बि रुख़ करे वरितो। मौसमियात खाते मूजिबि लाड़काणो ऐं दादू में किथे हल्की त किथे तेज़ बरसात सबबि गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसमियात खाते तरफ़ां कराची में सुभाणे खां 11 जुलाई ताईं बरसात जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो। प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी तरफ़ां पंजाब में इम्कानी बोर्ड के हवाले से हाई अलर्ट जारी करे छॾियो। तर्जुमान PGMA मूजिबि 8 ऐं 10 जुलाई के विच में दरिया झेलम, सतलज, रावी ऐं चनाब दरियाउनि में वॾी सतह की बोड जो इम्कान है। तर्जुमान मूजिबि भारत तरफ़ां रावी ऐं सतलज दरियाउनि में पानी छॾण सां बोड जो ख़तरो वधी सघे थो। इंटरबैंक में डॉलर के कदर में घटाई, डॉलर 91 पैसा सस्तो थी 276 रुपया 50 पैसनि ते अची वियो। इंटरबैंक में डॉलर गुज़िरियल ॾींहुं 277 रुपया 41 पैसनि ते बंदि थियो हो। IMF विच में स्टैंडिंग बाय मुआहदे खां पोइ इंटरबैंक में डॉलर मुसलसल सस्तो थी रहियो आहे। फ़कीराबाद भरिसां ॻोठ सूफ़न भट्टी में 28 साला नौजवान खजी जे वण ते चढ़ण दौरान पेर तिड़कण सबबि किरी फोत थी वियो। वाक़े बाद फोती जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।